अस्सलाम वालेकुम मुंहिंजा दोस्तो। घणे वक़्त खां वठी मां इहो सोचां पियो त शाइरीअ जे फ़न जे हवाले सां कुझु प्रोग्राम यूट्यूब ते रखिजे। ऐं मां सम्झां थो जेकॾहिं असांजा व्यूवर्स दोस्त जेके इन तरफ़ जेकॾहिं राग़िब आहिनि या इन तरफ़ सोचनि था त हा अहिड़े क़िस्म जो को प्रोग्राम हुजणु घुरिजे जेको शाइरीअ जे फ़न जे हवाले सां असांजे दोस्तनि खे थोरी घणी आगाही ॾिए, त महिरबानी करे पंहिंजे कमेंट्स में जेको आहे सो अची मूंखे रायो ॾियो त छा मां इन क्लास खे शुरू कयां, त जीअं असांजी शाइरी ख़ासि करे असांजा इलाही शाइर जेके उर्दू या सिंधी में शाइरी करे रहिया आहिनि त उहे खोड़ सारियूं फ़नी ग़लतियूं करे रहिया आहिनि। ऐं जेके फ़नी ग़लतियूं करे रहिया आहिनि ऐं मां उन्हनि जो जॾहिं चेक थो कयां उस्ताद वग़ैरह त उहे बि फ़नी ग़लतियुनि में मुलविस आहिनि, जेको हिकु वॾो माना अलमियो आहे त ईअं न थियणु खपे। ऐं जॾहिं वरी उन जे उस्तादनि सां राब्तो रखिजे थो या उन्हनि जा कमेंट्स किथे किथे पढ़जनि था या किताबनि में या जेको आहे सोशल मीडिया ते, त ख़बर पवे थी त उन्हनि जो आइडियो इहो आहे या उन्हनि जो नज़रियो इहो आहे त शाइरीअ जे वज़न ऐं बहरनि ते तवजो न ॾियो, शाइरीअ जे ख़्याल ते तवजो ॾियो। त इन जे लाइ मां चाहियां थो त इहो बिल्कुलु हिकिड़ो स्लोगन जेको आहे ग़लति स्लोगन आहे ऐं इन स्लोगन खे ख़तमु थियणु खपे। ऐं हिकिड़े बाक़ाइदगी सां मां चाहियां थो त तव्हांजे लाइ हिकिड़ी क्लास शुरू कजे यूट्यूब जे रस्ते। ऐं दोस्त जेकॾहिं उन में मूंखे रायो ॾींदा त मां शाइरीअ जे वज़न ते तव्हांखे सॼो कुझु मालूमात ॾियां, त पोइ न छड़ो मूंखे रायो पंहिंजे यूट्यूब ते ॾियो, पर इहो बि मूंखे ॿुधायो त इन शइ खे अॻिते जेको आहे सो वधाइजे। ऐं मुंहिंजे इन चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कजो, ताकी जीअं मुंहिंजा व्यूवर्स वधनि था जीअं मां सुहिणे तरीक़े सां इन्हनि शयुनि खे हलाए सघां। वॾी महिरबानी मुंहिंजा मिठा, ऐं कमेंट्स ज़रूरु ॾिजो त हिन शइ खे हलाइजे या न हलाइजे। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।